Assalamualaikum. Mama Siti Midwar Bala Molu Amdul. कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे, कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। सिज हर रोज़ उभरंदे खां उभरंदो आहे, उलंदे तरफ़ लहंदो आहे। सिज हर रोज़ उभरंदे खां उभरंदो आहे, उलंदे तरफ़ लहंदो आहे। सूरजमुखी गुल जो सिज उभरण सां मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे, ऐं जीअं जीअं सिज उलंदे तरफ़ वेंदो आहे, तीअं तीअं सूरजमुखी गुल जो मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। सिज लहण ताईं वरी सिज उभरंदो आहे त सूरजमुखी जो गुल जो मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। कुदरत सूरजमुखीअ जो गुल राति जो वरी कहिड़े तरफ़ खां उभरंदे तरफ़ उन जो मुंहुं ईंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ग़ालिब हिकमत वारो आहे। कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे, कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। चंड तक़रीबन अधु महीनो उलंदे तरफ़ खां उभरंदो आहे, उलंदे ई तरफ़ लहंदो आहे। तक़रीबन चंड अधु महीनो उभरंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ ई वेंदो आहे। चंड तक़रीबन अधु महीनो उलंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। ऐं तक़रीबन चंड अधु महीनो उभरंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे ई तरफ़ वेंदो आहे। समूरी सारा अल्लाह जहाननि जे रब लाइ आहे, सारा जहाननि जे अल्लाह रब लाइ आहे। कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे, कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। समुंड जे पाणीअ जो चंड सां अहिड़ी कशिश आहे जो चंड सां गॾु समुंड जो पाणी चढ़ंदो लहंदो आहे। चंड जी पहिरीं तारीख़ थोरो पाणी चढ़ंदो, ॿी तारीख़ चंड जो उन खां घणो पाणी, टी तारीख़ उन खां घणो पाणी चढ़ंदो। चंड जे 14 तारीख़ फुल पाणी जेको चढ़णो हूंदो आहे उहो एतिरो चढ़ंदो। वरी चंड जे 15 खां समुंड जो पाणी थोरो लहंदो, 16 तारीख़ उन खां थोरो पाणी लहंदो। अहिड़ी तरह चंड जे 29 झलपल पाणी, वरी चंड जे पहिरीं तारीख़ पाणी चढ़ंदो। इहो मुसलसिल समुंड जो पाणी चंड जे तारीख़ जे हिसाब सां पियो चढ़ंदो लहंदो आहे। अल्लाह उहो ई आहे जंहिं पंहिंजे कामिल कुदरत सां ॿिनि दरियाहनि खे पाण में मिलायो। उहो अल्लाह ई आहे जंहिं पंहिंजे कामिल कुदरत सां ॿिनि दरियाहनि खे पाण में मिलायो, जिन मां हुन जो पाणी मिठो उञ लाहींदड़ ऐं हिन जो पाणी खारो छाती साड़ींदड़ आहे। ऐं उन ॿिन्ही जे विच में हिकु परदो ऐं मज़बूत रोक क़ाइमु करे छॾी आहे। जे ॿिन्ही क़िस्मनि जा ॿिन्ही क़िस्मनि जा पाणी पाण में न मिलनि। बेशक इहो अल्लाह अकेलो बरहक बेमिसाल महबूद आहे। कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे, कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। इहो अल्लाह ई आहे जेको हिकु दाणे मां 60 संग फुटाए थो, हर हिकु संग में 100 दाणा हुजनि था। अल्लाह नाफ़ि महिरबान इबादत जे लाइक़ु आहे। कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे, कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत आहे। में ढगी बकरी उठे वेहे थी, उठे थी त पहिरीं अॻियूं टंगूं हेठि करे वेहे थी, पोइ पोयूं टंगूं हेठि करे उठे वेहे थी। कुतो बिलो उठे वेहे थो त पहिरीं पोयूं टंगूं हेठि करे वेहे थो, पोइ अॻियूं टंगूं हेठि करे उठे वेहे थो। अल्लाह रब्बुल आलमीन वॾी हिकमत वारो आहे। अल्लाह कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे, कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं इंसान खे पाणी यानी नुतफ़े मां पैदा कयो, पोइ खेसि नसब वारो ऐं ग़ैर नसब वारो कयाई।
जैनी जिन सां निकाह हलाल आहे। तुंहिंजो रब वॾी कुदरत वारो आहे। इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो। इंसान अशरफुल मखलूकात आहे। कुदरत अल्लाह करीम जी आहे। कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे। कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। खैरो बरकत कर शैतान जे शर विसवसन खां पंहिंजी पनाह ॾे। सिहत तंदुरुस्ती अता कर, खुशहाल कर। मिठूअ जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। आसो मेंढ पुॼाए, सहूलतूं आसानियूं ॾियनि, सभु सणायूं कर। अल्लाह घणो तवाब सत्तार गफ़ार शकूर गफ़ूर रहमान मेहरबान आहे। कुदरत अल्लाह रहमान रहीम जी आहे। कुदरत अल्लाह कादिर करीम जी आहे।